चाचा तू थदे दिमाग सां मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। तू कहिड़े बि तरीक़े सां फराज़ खे घुराए वठ। न नज़ीरा, मां इहा ग़लती कॾहिं न कंदुसि, छो त नवाब खान हाणे पंहिंजी धीउ जे हथां शिकस्त खाइण वारो आहे। चाचा मूंखे डपु थो थिए, फराज़ मरण वारो आहे। सोनू हथ सां माराए ऐं मुराद सां शादी कंदी। जाबिर, जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त तूं हथ सां मुंहिंजे पुट खे न माराए। कोन थो मारे तुंहिंजो पुटु, माठ करे वे। तूं इहो ॾिस त तुंहिंजो पुटु करे छा थो। छा कंदो? सोनू त ईंदसि कान। जेकॾहिं नवाब खान कुर्ब ॾेई पाण वटि रहायसि तॾहिं बि असां पुट जे मुंहं ॾिसण लाइ सिकंदासीं। फराज़ को सणबो गिरहो न आहे जंहिंखे नवाब खान ॻी वेंदो। फराज़ अणबो गिरहो आहे जेको निड़ी में अटकी पवंदुसि। तूं माठ करे वे। छा कंदो नवाब खान? पतो कचो करे विझंदो साथ। बस बस, वधीक वज़ाहत जी ज़रूरत न आहे। जे तूं कोताही न करे हा त मुंहिंजे मथां फायरिंग छो थिया? वारिस छो मुंहिंजे हथां मरे हा? ऐं हू मुंहिंजा बेगुनाह हारी छो मरंदा? पर तूं अमुन कराए न सघे। हाणे ॿुधाए थो छॾियां, विच में न अचिजां। मां थो तोखे अमुन कराए ॾेखारियां। हाजी बाबा, केरु हुयो? SHO साहब। राणा हुकुम कयो बाबा साईं। शेर ऐं रहमान साण करे ऐं ॿिया ॻोठाणा बि पाण सां वठी वञ। 10 कफन गाॾीअ में पिया थी राणा। हर कफन ते हर माण्हूअ जो नालो लिखियल थी ऐं 10 कफन ते सोबत फ़कीर जो नालो लिखियल थी। हर हिक खे कफन अॼोके ॾींहं में पराइणो आहे। हाज़िर बाबा साईं। सिजल हण कोन ॾिबो। रत खंग जे करे रत छो आयो आहे? दीनू बाबा, जॾहिं गिदड़ जो मौत ईंदो आहे न त हू शहर जो रुख कंदो आहे। मूंखे बि लॻे थो त फराज़ जो मौत वेझो थी। मां सम्झी वियमि दीनू बाबा त सोनू तोखे ॾाढी प्यारी आहे ऐं तूं कॾहिं बि न चाहींदे त फराज़ जो मौत थिए। पर पोइ बि फराज़ मरंदो। केरु मारींदो फराज़ खे? केरु मारींदो फराज़ खे बाबा? फराज़ खे मारण खां पहिरियां तव्हांखे मूंखे मारणो पवंदो। सोनू मूंखे तुंहिंजा माउ पीउ ते बर्दाश्त कोन कंदा, इन करे मूंखे तव्हां वञिणो पवंदो।
केर तो मना करे तोखे हिते न रह, जेतिरो बेवकूफ़ बणाइणो थिए न सोनूअ खे बणाए, पर तूं नवाब खान खे ऐं मूंखे बेवकूफ़ नथो बणाए सघे। बेवकूफ़नि खे को बेवकूफ़ बणाए सघंदो आहे छा? ही तूं छा थी चवें सोनू धीअ? धीअ त मां नवाब खान जी आहियां, तव्हांजी न। तोखे छा थी वियो आहे सोनू? एॾो गुस्सो न कंदी कर। छो न ईंदो गुस्सो? तव्हां ॻाल्हियूं अहिड़ियूं था कयो। वाह वाह, सलाम आहे नवाब खान जी नस्ल खे, ऐं कुर्बान वञा उन्हनि किताबनि तां जेकी तूं कॉलेज में पढ़िया आहिनि, ऐं एहसानमंद आहियां उन्हनि उस्तादनि जी जिन तोखे सालनि खां पढ़ायो आहे। सोनू, तोखां त 100 भेरा उहे सुठियूं आहिनि अणपढ़ियूं न्याणियूं जेके पीउ माउ जी इज़त कंदियूं आहिनि। मम्मा सां बहस करण ई अजायो आहे। अच त पाण भई शॉपिंग करण हलूं। हाँ, जल्दी वञ। कंहिं दुकान ते ॾिसजांइ, तुंहिंजे लाइ इज़त ऐं इख़लाक़ मिले न त ख़रीद कजांइ। लाल खान तू वॾो बेवकूफ़ आहीं। जेकॾहिं तोखे अकुल हुजे त नवाब जी पूरी मिल्कियत जो अकेलो मालिक हुजी हा ऐं ऐश करी हा। जाबिर खान, इहो त मूंखे ॿुधा, मूं कहिड़ी बेवकूफ़ी कई आहे? तूं त चवंदो आहीं त मां उठनि खे जोराबा पाराईंदो आहियां, बाक़ी हाणे ख़बर नथी पवे त तूं कहिड़ी बेवकूफ़ी कई आहे। बेवकूफ़ पाण ॾाढे सां दुश्मनी अटकल सां कबी आहे। ॾाढे दुश्मन सां विड़ी न सघिबो आहे त उन सां दोस्ती रखी धोखे सां विड़बो आहे। न जाबिर खान, इहा मुनाफ़िकी तोखे मुबारक हुजे। लाल खान कॾहिं बि दुश्मन खे ज़बान दोस्त नाहे चवंदो। त पोइ तूं नवाब खान खे मारे न सघंदे, न ई उनजी मिल्कियत जो मालिक थी सघंदे। हिकु ॾींहुं तो जाबिर खान तूं पंहिंजी अखियुनि सां ॾिसजांइ। सौट नवाब खान मुंहिंजे पेरनि ते किरी मूंखां माफ़ी वठंदो, पर लाल खान कॾहिं बि माफ़ न कंदुसि। तूं कुझु बि न करे सघंदे। ख़ैर, मूंखे इहो ॿुधा कि त ख़ैर में आयो आहीं। जाबिर खान, शाहू मूंखे सोबत फ़कीर जे ॻोठां फोन करे ॿुधायो आहे त नवाब खान जे माण्हुनि सॼे ॻोठ खे घेरो करे छॾियो। किथां बि निकिरण जी का बि वाट न आहे। त पोइ छा इरादो आहे? सोबत फ़कीर जे ॻोठ मथां इहो पहिरो हटाई के न? हा जाबिर खान, सोबत फ़कीर कसो आहे या गंदो आहे त पंहिंजो यार न। लाल खान, वठी वञ मुंहिंजा हमरा। ऐं तूं कोन हलंदे छा? मूंखे हिते ॿियो कमु करणो आहे। लाल खान, तूं सम्झ, उहो कमु जेको मां सालनि खां न करे सघियो। मिठड़ो पुत्र असां छेड़ो करण कोन आया हूं। मौत अखियुनि सां ॾिसी डिॼी में सुणा साईं। मौत खां कोन थो डिॼां राणा, हथियार त मूं वटि बि आहे, पर मूंखे चाचे सोबत चयो आहे मूंखे अमुन खपे ऐं छेड़ो नाहे करणो। छो छेड़ो नाहे करणो? सोबत फ़कीर जे मरण ताणी छेड़ो हलंदो, उहो पाण छेड़े खे रोके नथो सघे। सुणा साईं। राणा, मां नवाब खान ॾे सुलह जो पैगाम खणी थो वञा। न, तूं नथो वञी सघीं। शैतानगिरी छॾ राणा, अमुन जे ॻाल्हियुनि खे रोकी छो थो? अमुन जी ॻाल्हि तूं करे, अमुन जी ॻाल्हि न कर। मूंखे ख़बर आहे त सोबत फ़कीर जी गुलनि ते हर वक़्तु शैतान सवार हूंदो आहे। तूं नवाब खान खे बेवकूफ़ बनाइण थो वञे ऐं चाचे सोबत खे मौत खां थो बचाई। पिटा करी हथियार शरीफ़, हिन खां हथियार वठ। वञो वापसि, वञो।
वो न बचंदो सोना साईं। लाल खान जीअं हिते पुॼंदो न त घेरो टुटी वेंदो। तोखे हितां हिफ़ाज़त सां कढणो आहे। तॾहिं वञी नवाब खान जी बंदूकुनि जा मुंहं बंदि थींदा। ये हमला सब मुझे मारण वाला था चल। तोखे मारण थो चाहे नवाब खान। ॾींहं ॿिनि जे लाइ जेकर हलियो ईंदे त नवाब खान सॼे राह सां जहिड़ो कोन कंदो। असां हिन वक़्तु घेरे में आहियूं, घेरे में। छाजो घेरे में? हाँ, तो पार तो ले नवाब मान कर दिखा। थधो थी सोबत फ़कीर, थधो थी। बाती थियण जो टाइम न आहे। मुफ़्त में मारजी वेंदासीं। असगर तूं सम्झा सोबत खे। अच्छा तू वे माट करे। मां हमरा वठी नवाब खान जे माण्हू सां मुक़ाबलो कयां थो। जल्दी वञ। वॾा लाल खान वारा पुॼण वारा हूंदा। ॿिए तरफ़ा फायरिंग थी न, जाबिर खान जा सभु माण्हू मरंदा ऐं भॼी वेंदा। तूं देरि न कर। जेकब कुर्ब ॾींदो न उनजे लाइ दिलि जा दरवाज़ा खुलियल आहिनि। मुराद हूअं त तोखे मीर मोहम्मद झलींदो आहे, अॼु तोखे मां थी झलियां। असांजे घर न ईंदो करे, नई वरी मूंसां ईअं ॻाल्हाईंदो करे। मोहम्मद मूं तोसां कुझु ग़लति त कोन ॻाल्हायो आहे, पर हाणे मां ॾिसां पई त तुंहिंजी नियत में खोट अची वई आहे, सम्झई? खोट न मोहम्मद, मुंहिंजी दिलि में तो लाइ मोहबत वधी वई आहे। मोहबत? मोहबत सिर्फ तू सोनू सां कंदो आहीं। सोनू के दिल मां धिकाड़े हाणे मुंहिंजे पासे में पनाह वठण थो चाहीं। हनीस बी बि चमा हनीस असां तड़का थी वञनि। मुराद खे होश में आणण लाइ हिकिड़ी लपाट काफ़ी आहे। कन खोले ॿुध मुराद, मीर मोहम्मद जी ज़ाल आहियां ई आहियां, पर शेर जी भेण बि आहियां। हा तूं शेर जी भेण हुजण सां गॾु ॿियो छा आहीं? इहा मुंहिंजे दिलि खे ख़बर। बस रेडी कर ना गुरुद्वा बाहर निकली आयो। मां तोले दो कोन थी घुरा भाई जाने ला दे गुरी बिनी दुरन जे लाइ अल्लाह कोन त वधी माण्हू न मरन। न गुरुद्वा दुआ करण कोन थी दुश्मन ला दुआ न गुर भली ये फकीर वारा मरन न त ये जेरा हुंदा न त मीर मोहम्मद साइड तो पिट पिया कदा। ये न चओ सॼा दुश्मन जो खैर बे जो खैर घुरबो त खुदा पंहिंजो भलो कंदो। भलो कीअं थींदो? बाठा लॻंदा तोखे कहिड़ी ख़बर बाठण लॻण खां पोइ पुठा कीअं सुर कंदा आहिनि। वधंदी पोइ मूंखे हेठि जी टाको न कंदी झोल खणी पारां था ॾे इन फ़कीर खे। मुंहिंजो कहिड़ो सोबत फ़कीर ॾोहो कयो आहे जो मां पारां था वठी ॾियांसि। हाँ तू मना चईंदी त मीर मोहम्मद बाठा खाए।
ओबा रन दुश्मन दिया ओ रन दुश्मन दिया ओ बाप का ओबा ओबा दुश्मन दिया ओबा ओ कुछ बातों का नहीं कोनी हाय मुके कर पूरो मुझे तो कर तो ना आपसा कचो मुकाबलो बच जो मुझे पला दो फकीर सब्र कर अधो थी है पुतरे लाल खान है पुतई इतरा लाशन थी आई वो चंदो सब्र कर सोबत फकीर केरे सब्र को तो करे सगई हलिया सोबत फकीर तो पाण हलों बई न वक्त न रात जी उंधाई मिलंदा थी शाहू लाल खान माच करे वेही रहो ई लाज चले सोबत फकीर न निकरंदो सब दफना पोल करंदो इता सोबत फकीर मैदान छॾे भॼण वारो नाहे सोबत फकीर तुंहिंजो ज़िंदा रहण ज़रूरी आ बस मसा मन थियो आ कहिड़ी ख़बर नवाब खान जा माण्हू वरी अची तुंहिंजे मथां कड़कनि फकीर समझण जी थोरो थधो थी तूं हितां निकिरंदे न नवाब खान मथे ते हथ ॾेई वेही रहंदो ऐं चवंदो त सोबत फकीर भॼी वियो ऐं ख़बर तॾहिं पवंदसि असां फुल तयारी करे कफन जी गंढ ॿधी नवाब खान ॾे मोकिलींदासीं जेकॾहिं तूं हिते रहंदे न पोइ इहो कमु कोन करे सघंदा सजा सोबत तूं हलियो वञ मां हमरान जा लाश दफ़न कराईंदुसि 2 ॾींहंनि में अहिड़ी तयारी कयो जीअं नवाब खान जे ॻोठ ते हमलो कयूं कर ये लाज सब दफन कराए वजह से तो निकली वेंदासीं ते ख़बर राणा टारगेट पूरो थियो हाँ शेर बाबा साईं जेके 9 माण्हू चया उहे 9 ई पूरा थिया शेर अञा एतिरियूं गोलियूं आहिनि जो सोबत फकीर जा सभई माण्हू मारे उन्हनि खे ढेर करे छॾियो इहो त रहमान सुठो आहे जो हिक ई धक सां जान छॾाए हलो पर जेको नवाब खान जो हुकुम हाणे हलो त वापसि हलो सुणा साईं सोबत फकीर भलील लाशनि जे मथां घोड़ा गाड़े वेही सुभाणे ॿियनि लाशनि जो तोहफ़ो ॾींदासीं हा राणा सोबत फकीर जे वाठनि सां गॾु जाबिर ऐं लाल खान वारनि जे लाशनि जा ढेर करे असांखे हिन ॻोठ में अमुन कराइणो आहे अमुन